अभी इन सब का लॉगइन और यूजर्स नेम वगैरह सब आ जाएंगे। अच्छा, पाण ही ऑडिटोरियम हॉल में मौजूद आहियूं जी, इहा केतिरी कैपेसिटी आहे हिन जी? सर ये हमारे सेंट्रल लाइब्रेरी है जिसमें अभी आप देखें 100 स्टूडेंट्स का होता है और डेमोन्स्ट्रेशन जो रूम है वो उसमें स्टूडेंट्स की जो हमारे अलाइड साइंसेज हैं, फिजियोथेरेपी के हैं और जेके भी कॉलेज रिकॉग्नाइज़ थिया आहिनि उन में ही पहिरियों कॉलेज आहे जेको रिकॉग्नाइज़ थियो आहे ऐं A1 कैटेगरी में रिकॉग्नाइज़ थियो आहे। फिजियोलॉजी डिपार्टमेंट है। अच्छा, इस शानदार इस शाना तालीमी इदारे का यहाँ के लोकल स्टूडेंट्स को क्या फ़ायदा है? सर क्योंकि हमारे वाइस चांसलर साहब विजनरी हैं तो उन्होंने कहा कि चले यहाँ पे ठट्टा में ही ये कैंपस है तो हम ठट्टा में ही मेडिकल कॉलेज खोलते हैं। वज़ाशुदा तरीके से हम फैकल्टी की सिलेक्शन करते हैं। जेके स्टूडेंट वीकेंड से हैदराबाद वजन था, हैदराबाद का वापसी अचन था, उन लाइ भी पॉइंट हिकिड़ी हलाई वेंदी आहे। अच्छा, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये कोई शाना महल नहीं, ये एक तालीमी इदारे की इमारत है। हम ठट्टा में मौजूद हैं और ये है लियाकत इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसेज, जिसे लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसेज भी कहा जाता है। और इस तालीमी इदारे की एक बड़ी दिलचस्प कहानी है। ये इमारत बनाई किसी ने, इसको चला कोई और इदारा रहा है। असल कहानी क्या है? IBA सक्खर ने ये इमारत बनवाई थी गवर्नमेंट के फंड से। बड़ी शानदार इमारत है, आपको अंदर से विजिट कराते हैं। लेकिन लम्स के हैंडओवर क्यों की गई, असल वजह क्या है, ये आज आपको बताते हैं। और ये भी जानने की कोशिश करेंगे कि इमारत तो बड़ी शानदार है लेकिन तालीमी मयार भी वाकई ऐसा शानदार है या नहीं है, कितने स्टूडेंट्स पढ़ते हैं, मेडिकल के कितने प्रोग्राम्स चल रहे हैं, सब तफसील आपको बताते हैं। अपने भाई का चैनल करें सब्सक्राइब। तो लिम्स ठट्टा या लम्स ठट्टा में MBBS, DPT, BS नर्सिंग समेत टोटल 6 प्रोग्राम्स चलते हैं और कहा जाता है कि यहाँ पर 600 से ज़ायद स्टूडेंट्स तालीम हासिल कर रहे हैं। तो ये एकेडमिक ब्लॉक की मेन एंट्रेंस है। तो हम अभी एकेडमिक ब्लॉक यहाँ कैंपस को विज़िट करते हैं, डिटेल्स हासिल करते हैं यहाँ के प्रिंसिपल साहब से और मज़ीद लोगों से भी बातचीत करेंगे, स्टूडेंट से भी बातचीत करने की कोशिश करेंगे। दोस्तों, लियाकत इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसेज ठट्टा के प्रिंसिपल साहब प्रोफेसर डॉक्टर गुलाम सरवर कुरैशी साहब हमारे साथ मौजूद हैं। इनसे डिटेल्स देते हैं। ये बताइएगा कि ये इंस्टीट्यूट कॉलेज है या लम्स का कैंपस है? हम अक्सर एडमिनिस्ट्रेटिवली लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसेज के अंडर में आते हैं, एडमिनिस्ट्रेटिवली भी और ये IBA सक्खर की जानिब से इमारत कायम की गई थी MBA प्रोग्राम चलाने के लिए। क्या हुआ कि IBA ने स्टार्ट नहीं किया अपना प्रोग्राम और लम्स के हैंडओवर की गई है इमारत? सर ये तो कोई नागुरेज वजूहात थे। हमें सिंध गवर्नमेंट ने लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसेज को सिंध गवर्नमेंट ने कहा कि आप एक मेडिकल कॉलेज खोलें और हम आपको ये कैंपस दे रहे हैं। क्योंकि हमारे वाइस चांसलर साहब विजनरी हैं तो उन्होंने कहा कि चले यहाँ पे ठट्टा में ही ये कैंपस है तो हम ठट्टा में ही मेडिकल कॉलेज खोलते हैं। यहाँ पे हमारे पास बच्चे जो होते हैं फर्स्ट ईयर, सेकंड ईयर, थर्ड ईयर, ये देखें पहले ज़माने में जब आज से 40 साल पहले ये चीज़ नहीं होती थी। अभी रिसेंटली पाकिस्तान मेडिकल एंड डेंटल काउंसिल ने हमें एडवाइस किया है कि भाई आपके जो बच्चे हैं हॉस्पिटल में तो थर्ड ईयर में आएंगे, लेकिन फर्स्ट ईयर में उनको पता होना चाहिए कि इंजेक्शन कैसे लगेगा, ब्लड प्रेशर कैसे मॉनिटर होगा, थर्मामीटर कैसे मॉनिटर होगा। तो उस तरह हमने ये जो बॉडीज़ डमीज़ हैं जो हमने ली है, मैनिकेन्स जिनको कहा जाता है, और यहाँ पे हर बच्चा अब जो हमारा कोर्स रिलेटेड है जी तो वो उसमें ये प्रैक्टिस करते हैं। अच्छा, ठीक है। तो फर्स्ट ईयर का अलग कोर्स होता है, सेकंड ईयर का अलग कोर्स होता है, थर्ड ईयर का अलग कोर्स होता है। साथ ही साथ हम इनसे डिटेल्स लेते हैं इंस्टीट्यूट के बारे में। मेडिकल एजुकेशन रूम है जहाँ पे टीचर्स को समझे कि ये टीचर्स ट्रेनिंग रूम है जहाँ पे टीचर्स बताते हैं कि हम किस तरीके से पढ़ाते हैं डिफरेंट लोगों को और किस तरीके से। अच्छा, ये बताइए कितने प्रोग्राम्स चल रहे हैं अभी और टोटल स्टूडेंट्स कितने इनरोल्ड हैं? टोटल इंस्टीट्यूट तकरीबन कंप्लीट करके अगर हम कहें तो 650-700 इंस्टीट्यूट्स स्टूडेंट्स हमारे पास एनरोल्ड है
उसमें 200 तकरीबन मेडिकल के हैं, 2 बैचेज़ हैं हमारे 100 की MBBS की। उसके बाद हमारे पास 3 बैचेज़ आपकी हैं इसकी फिजियोथेरापी की, नर्सिंग की और अलाइड हेल्थ साइंसेस। आपकी इंस्टीट्यूट की इमारत तो बड़ी शान है। बस मेरा ख्याल है कि इस तरह की इमारत पाकिस्तान में शायद ही किसी और तालीमी इदारे की हो। लेकिन मयार की बात करें, मयार क्या है इदारे का, तालीमी मयार क्या है? देखें, तालीमी मयार को जांचने के लिए पाकिस्तान मेडिकल एंड डेंटल काउंसिल होता है ना। जी। हमारी जब बच्चे आते हैं शुरू में ही, जो फर्स्ट ईयर में ही आते हैं, तो उनकी एक रजिस्ट्रेशन होती है, ठीक है। और अगर इंटर यूनिवर्सिटी अगर आप मयार देखना चाहें तो आप किसी भी बच्चे को कराची से डाव है, जनासद मेडिकल यूनिवर्सिटी है या जामशूर है, किसी बच्चों को साथ बिठा दें तो आपको हमारे स्टूडेंट्स का भी पता डेफिनेटली चल जाएगा। हाँ, डिस्टर्ब न था कहीं हाँ, उन्होंने। ये हमारा लेक्चर हॉल है, आपने देखा। लेक्चर हॉल में मल्टीमीडिया की फैसिलिटी भी है और एक फुल फ्लेज प्रोफेसर है और उसके साथ एयर कंडीशन रूम है ना चलिए। पूरा पूरा। डेमोन्स्ट्रेशन रूम नंबर 4। 100 स्टूडेंट्स का होता है और डेमोन्स्ट्रेशन जो रूम है वो उसमें लिमिटेड बच्चे होते हैं, 25, 30 या 40। फिजियोलॉजी डिपार्टमेंट है। अच्छा, इस शानदार, इस शाना तालीमी इदारे का यहाँ के लोकल स्टूडेंट्स को क्या फ़ायदा है? सर, लोकल स्टूडेंट्स को यह फ़ायदा है कि हमने यहाँ पे 5 से 10% सीट्स हमारी लोकल स्टूडेंट्स के लिए हैं मेडिकल में। उसके बाद उससे ज़्यादा स्टूडेंट्स की जो हमारे अलाइड साइंसेज हैं, फिजियोथेरापी के हैं और नर्सिंग के हैं, उनके तो तकरीबन हमारे 80% स्टूडेंट बिलोंग टू दिस एरिया, ठीक है। उसके बाद भी मेडिकल में भी उससे ज़्यादा भी अगर वो आते हैं मेरिट पे तो उनको भी सीटें मिलती हैं। हिकिड़ो सभिनी माण्हुनि मुझे इवन ज़हन में इहा ॻाल्हि हुई त हिन आला तालीमी इदारे जो घणो हक़ जेको आहे सो मक़ामी शागिर्दनि खे हुजणु घुरिजे आहे, पर तव्हां ॿुधायो त सिर्फ़ु 5 खां 10 सैकड़ो। सर ॾिसो, इन जी जेका हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, असांजा जेको कराची में तव्हां इंस्टीट्यूट्स ॾिसो, हैदराबाद में इंस्टीट्यूट्स ॾिसो या जेको कंहिं बि जॻह ते तव्हां इंस्टीट्यूट ॾिसो, उन में ॾिसो प्रेफरेंस कॾहिं बि कान हूंदी आहे। प्रेफरेंस सिर्फ़ु मेरिट खे हूंदो आहे न सर। उन खां पोइ जेको कराची में इहो कोन्हे त रुॻा कराची वारा उते पढ़ंदा, ठीकु आहे। उते असांजा हैदराबाद जा बि अचनि था स्टूडेंट, पूरे सिंध जा अचनि था, पूरे पाकिस्तान जा अचनि था न। त हिते बि छठे में बि असांजो इहो ई आहे त मेरिट हुजे ऐं ऑफकोर्स उन्हनि में दिस इज़ अ प्राइवेट मेडिकल कॉलेज, मेरिट हुजे, जेके जेके मेरिट ते प्राइवेट मेडिकल कॉलेज, इट्स अ मोर और लेस इट इज़ अ प्राइवेट मेडिकल कॉलेज। इट्स अ कंस्टिट्यूएंट पार्ट ऑफ द लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसेस। अच्छा, माना ही गवर्नमेंट जो इदारो न आहे? लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ साइंसेस पंहिंजे बजट्स मां, पंहिंजे हुन मां हिन यूनिवर्सिटी खे, हिन जेको कॉलेज खे रन करे। सिंध गवर्नमेंट आहे, सिंध जो यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड अलॻि हिकिड़ो डिपार्टमेंट आहे, उन जो को तालुक न आहे। न ॾिसो, मूं तव्हांखे इहो चयो त वी आर बीइंग रेगुलराइज्ड और एडमिनिस्ट्रेटेड बाय द लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसेस। आपने प्राइवेट कॉलेज की बात की, ये भी कहा जाता है कि ये सेल्फ फाइनेंस के तहत इदारा चलता है। जी। कितनी एनुअल फीस है पर स्टूडेंट? यहाँ पे एनुअल फीस जो हमें एडवाइस किया गया है हमारी गवर्निंग बॉडी पाकिस्तान मेडिकल एंड डेंटल काउंसिल एंड हायर एजुकेशन से, तो उन्होंने पूरे कॉलेजेस को जो मिनिमम रखा है दैट इज़ 1.8 मिलियन, 18 लाख रुपए। और हम जो है मिनिमम ले रहे हैं। वो MBBS प्रोग्राम या MBBS दूसरे हमारे प्रोग्राम पास के लिए? तकरीबन 2.5 लाख 3 लाख पर ईयर का, 2 लाख, उसमें भी मेरिट की सीटें भी हैं, कुछ लाख 1.25 लाख वाली। साईं का जैसे कहना है कि PMDC की तरफ से जो सेल्फ फाइनेंस के तहत फीस मुकर्रर की गई 18 लाख रुपए इस कॉलेज में, बहुत ही ज़्यादा है। कोई गरीब बच्चा सोच भी नहीं सकता। तो PMDC और हुकूमत पाकिस्तान को सोचना चाहिए कि तालीम क्यों इतनी महंगी की गई है। क्या गरीब का हक़ नहीं है डॉक्टर बनना, इंजीनियर बनना? अच्छा साईं, इहो मूंखे ॿुधाइजो, सर घणो तादाद कहिड़नि इलाइक़नि जे स्टूडेंट्स जो आहे हिते? सर कहिड़ो तइदाद असांजा माना पंहिंजे डिस्ट्रिक्ट ठटे जा स्पेशली जेको असांजो अलाइड साइंसिस, नर्सिंग ऐं जेको फिजियोथेरापी आहे उनमें ज़्यादातर ठट्टो सुजावल आहे, बगाण है, साकरो है, छतोचंड है, उन्हीं इलाके जान। सर ये हमारे सेंट्रल लाइब्रेरी है जिसमें अभी आप देखें कि हमारा इम्तिहान चल रहा है। ये हमारा है
modular test. You see, this is online modular test. It Okay. is through the computers. अच्छा। अभी ये लोग जवाब देंगे, पेपर ख़त्म होगा, इनके थ्योरी का रिजल्ट आ जाएगा। कोई भी इसमें इन्वॉल्व नहीं है, किसी को भी इसमें वो 2 नंबर करने की ज़रूरत नहीं है। अभी इन सब का लॉगिन और यूज़र्स नेम वगैरह सब आ जाएंगे। अच्छा टोटल कितने एकर्स ते ये ये प्रोजेक्ट आहे 64 एकर्स थे। 64 एकड़। 64 एकर्स थे न। अच्छा दोस्तों ठट्टो सिजा वाली बदीन जा जेके दोस्त आहिनि मुंहिंजा सब्सक्राइबर्स आहिनि या न आहिनि बि सही उहे हिन इदारे बाबति पंहिंजी कहिड़ी राय रखनि था खुली तरीक़े सां कमेंट्स में पंहिंजो इज़हार करे सघनि था। असांजो मक़सदु आहे इदारो तव्हांखे विज़िट कराइणु उन जा डिटेल्स फराहम करणु। फैकल्टी खां सवाइ असां वटि ॿियो जेको लोवर स्टाफ आहे स्पेशली असांजी सिक्योरिटी में आहे, उन खां पोइ असांजा माली आहिनि, उन खां पोइ असांजा नंढा वटि कुझु क्लर्क आहिनि, दे 90% बिलोंग टू ठट्टा। तव्हां चयो पिया न ठट्टे जे माण्हुनि खे कहिड़ो फ़ाइदो थो थिए। ठट्टे जे माण्हुनि खे ठट्टे जा माण्हू सिर्फ़ु स्टूडेंट्स कोन्हनि न, ठट्टे जा माण्हू एम्प्लॉइज़ बि आहिनि, ठट्टे जा माण्हू प्रोफेसर्स बि आहिनि। प्रायोरिटी उन्हनि खे ॾिनी वई आहे। प्रोफेसर्स में असांजा तक़रीबन 5 खां 7 फुल फ्लेज प्रोफेसर्स दे बिलोंग। जूनियर लेवल ते जेके असांजा माण्हू आहिनि उहे तक़रीबन 80 to 85% बिलोंग टू ठट्टा। असां सां गॾु मौजूदु आहे लम्स जो वाइस चांसलर डॉक्टर इकरामुद्दीन उजण साहब। साण ॻाल्हि ॿोल कयूं था हिन कैंपस जे हवाले सां। कैंपस आहे, कॉलेज आहे जंहिंखे लिम्स बि चयो वञे थो, लम्स बि चयो वञे थो। विज़िट कयो आहे। IBS सखर खे पंहिंजो इदारो हलाइणो हो, छो शुरू न थी सघियो, लम्स जे हैंडओवर कीअं थियो ऐं हिन जी छा अलॻि हैसियत आहे या ही लम्स जो ई कैंपस आहे लम्स जे अंडर अचे थो। ॿियो इहो ॿुधाइजो त हिकिड़ो तासुरो त जीअं ही हेॾो वॾो इदारो ठाहे पियो वञे त जीअं लाड़ जे शागिर्दनि खे लाड़ जे माण्हुनि खे फ़ाइदो थी सघे। कहिड़ो फ़ाइदो पहुतो आहे लाड़ खे, लाड़ जे माण्हुनि खे, लाड़ जे शागिर्दनि खे? साईं ही इदारो जेको आहे सो गवर्नमेंट ऑफ सिंध जेको आहे सो इस्टेब्लिश कयो हो ऐं उन खां पोइ ही इनिशली जेको आहे सो मरहूम निसार सिद्दीकी साहब जॾहिं हुआ त उन्हनि खे ॾिनो वियो त उहे हीअ शुरू कंदा। जॾहिं ठही करे इस्टेब्लिश थियो त उन खां पोइ 4 खां 5 साल ताईं बंदि पियो हो। पोइ जेको नओं वाइस चांसलर साहब आया उन्हनि लेटर लिखियो सेक्रेटरी साहब खे, यूनिवर्सिटी बोर्ड खे, मोहम्मद मुरीद रायमू साहब उन सेक्रेटरी हुआ त हीउ इदारो असां इलाही परे आहियूं, हितां तव्हां कंहिं वेझी यूनिवर्सिटी खे ॾियो, असां नथा मैनेज करे सघूं। पोइ मूंखे जीअं त ठट्टे में हिकिड़ो तारीख़ी शहर आहे, सिंध जो पूरो क़दीम शहर आहे ऐं गादी जो हंधि बि रहियो आहे, त उते 200 खां 300 साईं उते मदरसा यूनिवर्सिटीज़ जेका हूंदियूं पूरी दुनिया मां माण्हू उते इल्मु पढ़ाइण ईंदा हुआ। त उते हिन वक़्तु को बि अहिड़ो मेडिकल जो इंस्टीट्यूट या इंस्टीट्यूट को बि कोन हो जंहिंमां माण्हू पाकिस्तान मां या पूरी दुनिया मां उते अचे तइलीम हासिलु कनि। तो पोइ असां लेटर लिखियो गवर्नमेंट ऑफ सिंध खे, उन में मोहम्मद मुरीद साहब रायमो हो ऐं फयाज़ जतोई साहब उन वक़्तु जेको आहे प्रिंसिपल सेक्रेटरी आहे, उन्हनि खे सॼो कॉन्सेप्ट नोट ठाहे मोकिलियो त ऑनरेबल चीफ मिनिस्टर साहब सैयद मुराद अली शाह साहब उन्हनि अप्रूवल ॾिनी त हीअ तव्हां भली हिते कॉलेज ठाहियो। हीअ जेको ठट्टे में मेडिकल कॉलेज आहे इहो पाकिस्तान इन इलाइक़े में पहिरियों मेडिकल कॉलेज आहे ऐं पूरी थर में, ऐं 4 खां 5 साल ताईं जेके बि कॉलेज रिकग्नाइज़ थिया आहिनि उन में हीउ पहिरियों कॉलेज आहे जेको रिकग्नाइज़ थियो आहे ऐं A1 कैटेगरी में रिकग्नाइज़ थियो आहे। उन सां गॾु मेडिकल कॉलेज सां गॾोगॾु असां उते कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी बि खोलियो आहे, नर्सिंग कॉलेज बि खोलियो आहे। नर्सिंग कॉलेज मेडिकल कॉलेज खां पहिरियां ठहियो, इसमें शुरुआत कई, छाजे करे मेडिकल कॉलेज खे रिकग्नाइज़ करण लाइ काफ़ी रिक्वायरमेंट हूंदियूं आहिनि। असां जेसि ताईं उहे पूरियूं कयूं तेसि असां नर्सिंग जो कॉलेज रिकग्नाइज़ कराए असां शुरू कयो। कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी ऐं डॉक्टर ऑफ फिजियोथेरेपी असां शुरू कया। इहे 4 इंस्टीट्यूट आहिनि जेके लम्स जा कॉन्स्टिट्यूट कॉलेज आहिनि ऐं असां उनखे रन कयूं था। उतां जे माण्हुनि खे फ़ाइदो इहो पियो आहे त जेको असांजो आम माण्हू आहे जिन खे 40 खां 50,000 रुपया महीने ते उजरत आहे, त उहो पंहिंजे 2 ॿारनि खे 25-30 हज़ार नथो अफोर्ड करे सघे त हैदराबाद मोकिले या कराची मोकिले त ॿार पढ़ी सघनि। हाणे उते इहे माण्हू सुबुह जो अचे टेक्निकल पोस्टुनि ते जेको आहे पढ़ी वञनि था ऐं मंझंदि जो पंहिंजे घर वञी रहनि था। मानी जो ख़र्चु ऐं ॿियो जेके एक्सपेंसिस आहिनि हुनजा रोज़मर्रा जा उहे सभु उन्हनि जा बचनि था। इन जे करे टेक्निकल पोस्टुनि में उतां जा घणा ॿार अचनि था ऐं पढ़नि था ऐं होपफुली जीअं ई उहे ग्रेजुएट थी वेंदा इलाही टेक्निकल पोस्टूं हिते पाकिस्तान में बि ख़ाली आहिनि, पूरी दुनिया में अवेलेबल आहिनि जिते उनखे रोज़गार मिली वेंदा। ऐं ॿी ॻाल्हि त मेडिकल में असां 10 सीटूं सिर्फ़ु ठट्टे ऐं सिजावल डिस्ट्रिक्ट लाइ मखसूस कयूं आहिनि त जेके उतां जा ॿार हूंदा त असां उन्हनि खे उन्हनि ते दाख़िला ॾींदासीं। जीअं त मेडिकल जूं जेके सीट्स हूंदियूं आहिनि कोटा सिस्टम आहे असां वटि सिंध में, त हर डिस्ट्रिक्ट जी पॉपुलेशन जे हिसाब सां असां उन्हनि खे ॾींदा आहियूं। त हिन वक़्तु इहो कॉलेज इंस्टीट्यूट शुरू थियण खां पोइ पूरे पाकिस्तान ऐं पूरी दुनिया मां ॿार उते पढ़ण लाइ अचनि पिया। दोस्तों कुझु स्टूडेंट सां ॻाल्हि ॿोल करे वठूं था, किथां जा आहिनि, कहिड़े ईयर में पढ़ंदा, कहिड़े प्रोग्राम में पढ़ंदा। तव्हांजो नालो छा आहे भाउ? सर मुंहिंजो नालो डॉक्टर विनोद खन्ना आहे। ठीकु आहे, तव्हां किथे जा आहियो? सर बेसिकली असां अमरकोट जा आहियूं। अमरकोट जा आहियो, सही आहे।
हिते कहिड़े प्रोग्राम में पढ़ो था, कहिड़े ईयर में पढ़ो था? सर असां हिते MBBS में सेकेंड ईयर में पढ़ूं था। ख़्वाहिश त हिते दाख़िला वरिती या तव्हांखे मथां सिस्टम त हिते दाख़िला मिली आहे? न सर असांजी पंहिंजी ख़्वाहिश हुई, पंहिंजी दिली ख़्वाहिश हुई त असां लम्स जेको इंस्टीट्यूट में पढ़ूं हा। त हिन जे लाइ असां हिते एडमिशन वरिती। न लम्स जाम शोरो छॾे बि हिते ठटा में? हाँ जी सर। हिते तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां वरिती जी आहे? पंहिंजी मर्ज़ी सां वरिती। उन सबबु छा आहे? मुंहिंजो सबबु साईं हिननि जो एजुकेशन, हिननि जो इन्वायरमेंट ऐं सुठो बिल्डिंग स्ट्रक्चर आर्किटेक्चर ऐं फैकल्टी हिननि जी ॾाढी ज़बरदस्तु आहे। तव्हां इहो मूंखे ॿुधाइजो तव्हांजो वालिद साहब छा कंदो आहे? सर मुंहिंजो फादर टीचर आहे। टीचर आहे? जी। माना टीचर, प्राइमरी टीचर, HST या लेक्चरर आहे? HM आहे, हेड मास्टर। जी। अच्छा, पढ़ाई महांगी कोन्हे का मेडिकल कॉलेज जी? न न, पहिरियां जेको आहे पढ़ाई जेको आहे तमामु ज़बरदस्त आहे हिते। हा। ठीकु आहे, छो जो फैकल्टी जेको डाउ जी ईंदी आहे, JPMC जी ईंदी आहे, लम्स जी ईंदी आहे। ठीकु आहे, पहिरां त जेको प्रिफरेंस स्टडी जी हूंदी आहे, पढ़ाई जी हूंदी आहे, त पढ़ाई जेका बहितर जिथे बि हुजे, मयारी पढ़ाई जेका जिथे हुजे त उते जेको आहे पैसा भरण को माना वॾी ॻाल्हि कान्हे को। तो दोस्तों, लियाकत इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसेज ठट्टा के डायरेक्टर एडमिनिस्ट्रेशन ब्रिगेडियर रिटायर्ड मोहम्मद सरवर साहब हमारे साथ मौजूद हैं। इनसे बातचीत करते हैं। बहुत शुक्रिया डॉक्टर साहब, हमें वक्त दिया आपने। ये बताइएगा कि बड़ी शानदार इमारत है आपकी इंस्टीट्यूट की, इस तरह का कोई मिसाल पाकिस्तान के दूसरे हिस्सों में, दूसरे शहरों में मिलता है कि इस तरह की शानदार इमारत किसी यूनिवर्सिटी की हो, किसी इदारे की हो, किसी तालीमी इदारे की हो? हाँ माशाल्लाह, बहुत शुक्रिया। एक्चुअली ऐसे और इदारे मौजूद हैं पाकिस्तान में जिनकी इमारत जो है वो इस तरह की हैं, लेकिन ऐसे बहुत कम इदारे हैं। स्टूडेंट्स की कितनी कैपेसिटी है, कितने रूम्स हैं, क्या डिटेल्स हैं, ये थोड़ा बताइएगा हमें। हाँ, एक्चुअली जैसा कि मैंने आपको बताया कि यहाँ माशाल्लाह से इतने सारे डिसिप्लिन हैं और हमारे तकरीबन इस वक्त 600 के करीब स्टूडेंट्स मौजूद हैं। और जहाँ आपने हमारे इंफ्रास्ट्रक्चर का पूछा, तो यहाँ पे तकरीबन 46 यानी 46 जो है वो ऑफिसेज़ हैं मुख्तलिफ। इसमें हमारे पास 10 हॉल्स हैं, 13 डेमो रूम हैं, एक ऑडिटोरियम है बहुत बड़ा स्टेट ऑफ द आर्ट जो रिसेंटली ही हमारा कंप्लीट हुआ है और 600 की उसमें कैपेसिटी। इसके साथ हमारे पास बड़े लेक्चर हॉल 5 हैं और 15 लेबॉर्ट्रीज़ हैं। ये तो मैं आपसे अर्ज़ कर रहा हूँ इस कैंपस की जिसमें आप बैठे हैं जी। उसके अलावा माशाल्लाह से हमारे पास 4 हॉस्टल्स हैं जिसमें गर्ल्स एंड बॉयज़ हॉस्टल शामिल हैं और वो तकरीबन 500 बच्चों को अकोमोडेट कर सकते। हमारे पास 16 फ्लैट्स हैं जो हमारी फ़ैकल्टी के लिए हैं और फिर हमारे बैचलर फ़ैकल्टी मेंबर्स जो हैं उनके लिए हमारे फ़ीमेल फ़ैकल्टी और मेल फ़ैकल्टी दोनों अलग-अलग मौजूद हैं और दोनों जो हैं 15 लोगों को एक वक्त में अकोमोडेट कर। और माशाल्लाह से आपने जैसा कि देखा पीछे स्पोर्ट्स ग्राउंड, पार्क और ग्रीनरी काफ़ी ज़्यादा है। दोस्तों, ही है डॉक्टर अली रज़ा साईं, असिस्टेंट प्रोफेसर है ऐं कोऑर्डिनेटर है MBBS प्रोग्राम जो। साईं सां कचहरी कयूं था। साईं, केतिरियूं पॉइंट बसिस आहिनि हिते? सर हिते असां वटि 6 पॉइंटूं आहिनि। ॿी ॻाल्हि इहा त हिते स्टूडेंट लाइ लोकली बि पॉइंट हले पई ऐं वाइस चांसलर असां प्रोफेसर इकरामुद्दीन उज्जैन साहब जे स्पेशल इंस्ट्रक्शन आहिनि त जेके स्टूडेंट वीकेंड से हैदराबाद वञनि था, हैदराबाद खां वापसी अचनि था, उन लाइ बि पॉइंट हिकिड़ी हलाई वेंदी आहे हितां। अच्छा। यूजली ये थींदो आहे त यूनिवर्सिटी में रुगो विदिन अ डिस्ट्रिक्ट ई पॉइंट हलंदियूं आहिनि। हाँ, आउट ऑफ द डिस्ट्रिक्ट सर्विसेज आउट ऑफ द डिस्ट्रिक्ट हिते हले कोन हूंदियूं आहिनि सर। साईं, इमारत जेको ॾिसे थो वाकई को महल लॻे थो। सर अहिड़ियूं इमारतूं ॿियनि यूनिवर्सिटीज़ या ॿियनि तालीमी इदारनि जूं आहिनि पाकिस्तान में? को अहिड़ो मिसाल आहे? सर रुगो इमारत जी ॻाल्हि न कजे बल्कि तालीमी म्यार जी बि ॻाल्हि कजे। हाँ, उहो आहे न। जीअं इमारत ज़बरदस्त शानदार एज़ पर द हेरिटेज ऑफ ठट्टा डिस्ट्रिक्ट आहे, उन हिसाब सां तालीमी म्यार बि जेको आहे सर वेल क्वालिफाइड फैकल्टी असां मौजूदु आहिनि, PhDs ऐं MPhils असां फैकल्टी मेंबर्स आहिनि जेके हिते पढ़ाई। साईं अली रज़ा साहब खां वधीक डिटेल्स वठूं था। साईं, केतिरा स्टूडेंट्स आहिनि MBBS में, GPT में केतिरा आहिनि, BS नर्सिंग में केतिरा आहिनि, ऐं ॿियनि प्रोग्राम्स में केतिरा स्टूडेंट्स आहिनि, ऐं ॿिया कहिड़ा प्रोग्राम्स आहिनि? सर MBBS में जेका एलोकेटेड सीट्स आहिनि इन 1 ईयर असां 100 स्टूडेंट, टोटल 200 MBBS जा स्टूडेंट असां वटि आहिनि हिते। उनखे अलावा डिफरेंट एलाइड प्रोग्राम्स आहिनि। एलाइड प्रोग्राम्स में असां वटि BS MLT जेका BS मेडिकल लैब टेक्नोलॉजी चइबो आहे, अच्छा, BS रेडियोलॉजी टेक्नोलॉजी, सही, ठीकु आहे। इन में डेंटल टेक्नीशियन प्रोग्राम एंड ऑप्थेल्मिक टेक्नीशियन प्रोग्राम असां वटि हलनि था। उनखां सिवा असां वटि DPT डिपार्टमेंट ऑफ फिजियोथेरेपी, डॉक्टर फिजियोथेरेपी ऐं BS नर्सिंग, अच्छा, इहा प्रोग्राम्स असां इन 3 बेसिस असां वटि आहिनि इन रन। ऐं FCPS प्रोग्राम में साईं रेज़िडेंट प्रोग्राम तव्हां जेको स्टार्ट कयो उन जा कुझु डिटेल्स ॿुधाइजो।
सर वो रिसेंटली अप्रूव थियो असां FCPS प्रोग्राम अच्छा पाण ही ऑडिटोरियम हॉल में मौजूद आहियूं जी ये असां केतिरी कैपेसिटी आहे हिन जी सो इट्स मोर देन 600 स्टूडेंट्स एट अ टाइम्स। दोस्तों ठट्टा सिटी से ये तकरीबन 12 से 14 किलोमीटर दूर है। गुलाम शाह वर रोड पर ये वाक़ है। IBA सक्खर को अपना इदारा चलाना था। IBA सक्खर ने गवर्नमेंट के फंड से ये बिल्डिंग बनाई थी, लेकिन नालो साहिब आहे साईं मुंहिंजो नालो पंजू आहे। पंजू जी हाँ किथां जा आहियो तव्हां? साईं असां डिस्ट्रिक्ट सखर। अच्छा पुट तव्हां हिते कहिड़े प्रोग्राम में पढ़ो पिया, सर कहिड़े ईयर में पढ़ो असां पिया? हिते DPT करूं था जूनियर फर्स्ट ईयर। हा असीं जेका आहे तक़रीबन डिस्ट्रिक्ट घोटकी वारे उतां आया आहियूं। असां मेरिट जी टेस्ट कढी आहे हिते मेरिट ते अच्छा। नालो अची वियो असांजो। मुंहिंजियूं मार्कूं आयूं तक़रीबन 71 मार्क्स। जी सर। अच्छा तव्हां ॿुधायो न कहिड़ी कम्युनिटी सां तव्हांजो वास्तो तालुक़ु आहे? सर असां मेघवाड़ कम्युनिटी से ताल्लुक़ु मेघवाड़ ऐं ही हिकिड़े प्राइमरी टीचर जो पुटु आहे मुंहिंजो मेरिट ते आयो आहे मुंहिंजो बाबा PhD टीचर आहे प्राइमरी PhD टीचर आहे माशाल्लाह। हिन टाइम मां तक़रीबन 25 साल सर्विस करे वेठो आहे बाबा मुंहिंजो। सुठो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। असांजो सिंधी नौजवान आहे, असांजो भाउ आहे, बच्चो आहे। कीअं आहे हिते जो माहौल लाड़ जो ठट्टे जो? सर हिते तक़रीबन यूनिवर्सिटी तमामु बहितर आहे। असांखे पढ़ाई तमामु सुठी मिले थी हिते। दोस्तो अॼो को विलाग तव्हांखे कीअं लॻो लिम्स या लम्स ठट्टा जे बारे में? असां तफ़सीली विलाग करण जी कोशिशि कई, जेतिरा तफ़सील असां हासिल करे सघियासीं तव्हां ताईं पहुचायासीं। तव्हांजो छा रायो आहे हिन बाबति, हिन इदारे बाबति तव्हां छा था चवणु चाहियो? अॻु में मूं तव्हांखे गुज़ारिश कई त कमेंट्स में असांखे ज़रूरु ॿुधाइजो। असांजी पूरी कोशिशि आहे त सिंध जा जेके बि तालीमी इदारा आहिनि उहे सुठी हालति में हलनि पिया या उन्हनि जी हालति ख़राबु आहे, असुलु चहिरो सिंध जी तालीम जो तव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदासीं। जेकॾहिं किथे बि को इदारो सुठो कमु करे पियो त उनखे असां एप्रिशिएट करण जी कोशिशि कंदासीं। जेकॾहिं असांजे तालीमी इदारनि जी हालति ख़राबु आहे त उन्हनि खे बहितर बनाइण लाइ पंहिंजो असां हिन प्लेटफॉर्म तां रोल प्ले करण जी कोशिशि कंदासीं। जेके नवां दोस्त आहिनि पंहिंजे भाउ जो चैनल सब्सक्राइब ज़रूरु कनि। माशाल्लाह, वॾी महिरबानी दोस्तों।